जबर अकबर खान खेर में न्यापो कयो आहे? अकबर खान न्यापो करे खेर हूंदो? अकबर खान वरी कंहिंजो शिकार करण लाइ न्यापो कयो आहे। रावल खान जे पोयां हथ धोई पियो हाणे उन जी फांसीअ जे फंदो तयारु कयो थी। अकबर खान त तव्हांजे वॾे में वॾे दुश्मन खे मारण में मदद पियो करे। मां बि ॻोठ जे ॿाहिरां हुन ॻोठ में धिका खाईंदो थो वतां परेशान लॻो पियो आहे। मां पाण चवां थो इहो रावल खान मरी वञे जान छुटे त मां लॾो खणी वञी पंहिंजे ॻोठ में वेहां। उहो त ॻोठ तव्हांजे दुश्मननि सां भरियल आहे, एतिरो आसानीअ सां तव्हांखे पेर खोइण कोन ॾींदा। असली दुश्मन आहे ई रावल खान, बाक़ी ॻोठ में ॿिया जेके आहिनि मूं वांगुरु न को चङा मुड़ुस आहिनि न को एॾा मोतबर आहिनि, उन्हनि खे पले सघां। थी सघे थो तव्हांजो इहो वॾो दुश्मन बि पूरो थी वञे। तयारी पकी करे छॾियो, ये अकबर खान जे चंबे मां निकिरी वञे न, इहो ॾेडर असां खां बची न निकिरे। जेकॾहिं असां सुभाणे न रावल खे मारण में कामयाब था वञूं न त पोइ बाक़ी बचंदो मंसूर। मंसूर खे दावत ॾेई घुराइबो ऐं हुनखे खाधे में ज़हर ॾेई पूरो कदोसांस। निमक खाए जेको निमक हरामी करे न उनजी ज़िंदगी जो अंजाम इहो ई थींदो आहे। सोराब छा थो सम्झी? मंसूर खान तुंहिंजे मथां शक त कोन कयो? न कमदार, मंसूर खान जो मुंहिंजे मथां शक बाना बि कोन थियो। जेकॾहिं तोते शक न अथनि त पोइ हिन वक़्तु हू मूंखे मारण जूं प्लानिंगूं कंदा हूंदा, पर उन्हनि खे ख़बर ई न आहे त जिते हू पढ़िया आहिनि न उतां जो मां हेड मास्टर रहियो आहियां। उन्हनि खे सुभाणे अहिड़ो त सबक़ सेखारींदुसि जो हुननि जा 7 नस्ल यादि कंदा। बाबल साईं तव्हां हुननि जो नस्ल छॾियो, इन वाक़े खे बि यादि कंदा। तव्हां तुंहिंजो नस्ल ई तबाह करण निकिता आहियो। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।